अली गुल सांघी। सिंध जो मशहूरु शाइर अली गुल सांघी वलद रोशन अली सांघी 14 सेप्टेम्बर 1952 ते लाड़काणे भरिसां ॻोठ दोदाई में ॼाओ। हिन शुरूआती तालीम ॻोठ मां हासिलु कई, ग्रेजुएशन कयईं। सियासत जो आगाज़ बल्दिया जी चूंडुनि ज़रिए कयईं। यूनियन काउंसिल वलीद ऐं यूसी दोदाईअ जो चेयरमैन रहियो। 4 साल लाड़काणे जे तालके काउंसिल जो चेयरमैन रहियो। यूसी फतेहपुर जो नाज़िम बि थियो। हिकु ई वक़्तु शाइर, सियासतदान, सहाफ़ी ऐं ज़मींदार अली गुल सांघी सहाफ़त जी शुरूआति रोज़ानी अख़बार महिराण खां कई। लाड़काणे प्रेस क्लब जो सदर बि रहियो। अरिड़हनि 19 सालनि जी ॼमार में शाइरी जी शुरूआति कयईं। शाइरी जी सिख्या जाफ़र फ़क़ीर पांवर ऐं मीहल फ़क़ीर खां वरिताईं। संदसि शाइरीअ में अवामी रंग भरपूर नमूने समायल आहे। मंज़ूर सखीराणीअ संदसि लातादाद गीत ॻाया आहिनि। उस्ताद मंज़ूर अली ख़ान, मोहम्मद यूसुफ, शरमत सिंधी, जलाल चांडियो, वहीद अली, गुलज़ार अली ख़ान, बरकत अली, फोटो ज़रदारी, गुलशेद तिवणू, असलम चुनियो, सिंगार अली सलीम, सजाद यूसुफ, महनाज़, फौजिया सुमरो, समीना कंवल ऐं ॿियनि बि संदसि शाइरीअ खे ॻायो आहे। हिन जो गीतनि ते मुश्तमिल हिकु किताबु गुजर में गज मशहूरु आहे। पिपर में पींग, कंधीअ निसरिया कां, पेरें पंधु कंदियास, नेण ॻाल्हाइनि था, बि संदसि किताब आहिनि। आसरनि में असांखे रुलाए छॾियई, तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते सुहिणो सॼणु लॻे थो मूंखे नक़ाब में, मुंहिंजे अङण ते आव सोणा तो लाइ नेण विछायां। मिली वञ यार मूंसां अचानक मौत ईंदो आहे, हयातीअ ते नाहे बांवर विछोड़ो थी त वेंदो आहे। जहिड़ियूं सिटूं लिखंदड़ सिंध जो ही अवामी शाइर 29 अप्रैल 2014 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।